सुप्रीम कोर्ट के सीनियर वकील मुस्लिम लीग नून सिंध के सदर अॻूणे सदर ऐं सीनियर सियासतदान बाबू सरफराज खान जतोई की तदफीन कई वई है। बाबू सरफराज खान जतोई जनाज़े नमाज डिफेंस फेज़ 7 में सफ़ा यूनिवर्सिटी वेझो आयशा मस्जिद में अदा कई वई। जनाज़े नमाज में वकीलन, सियासी समाजी अगवाणन, मिटन माइटन ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत कई। बाबू सरफराज खान जतोई जो मढ़ डिफेंस फेज़ 2 के कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो आहे। बाबू सरफराज खान जतोई 4 ॾींहं अॻु कराची में ट्रैफिक हादसे में सख्त ज़ख्मी थी पियो हो, जंहिंजो कराची जी ख़ानगी अस्पताल में इलाज हलंदड़ हो। अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कयूं पिया आहियूं। ख़बर आहे सुप्रीम कोर्ट के सीनियर वकील मुस्लिम लीग नून सिंध जो अॻूणो सदर सीनियर सियासतदान बाबू सरफराज खान जतोई की तदफीन कई वई है। बाबू सरफराज खान जतोई की जनाज़े नमाज डिफेंस फेज़ 7 में सफ़ा यूनिवर्सिटी वेझो आयशा मस्जिद में अदा कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा असगर सुमरो। जी राजा असगर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल निहायती अफ़सोस सां ॿुधाइणो पए थो, नामियारे कानूनदान अॻूणे लाड़काना बार के सदर बाबू सरफराज खान जतोई जी नमाज़ जनाज़ आयशा मस्जिद डिफेंस में अदा कई वई। तदफीन DH कब्रिस्तान फेज़ 7 वारे कब्रिस्तान में कई वई। मां अवांखे ॿुधाईंदो वञा त जनाज़े नमाज़ में फैज़ बिरोही नून लीग अगवान निहाल हाशमी, खेलदास कोहिस्तानी, सुप्रीम कोर्ट के वकील आसिफ सूमरो, आमिर वड़ाइच ऐं ज़ैन सूमरो समेत नामियारे कानूनदाननि, सहाफ़िन ऐं पुलिस वारनि समेत सिविल सोसाइटी के न्यायती काबिल एहतराम अगवाणनि शिरकत कई है। मां अवांखे ॿुधाईंदो वञा त नाले वारे कानूनदान ऐं अॻूणे लाड़काने बार के सदर बाबू सरफराज खान जतोई के मिट्टी माओ हवाले कयो वियो आहे। जेके सवें जनाज़े नमाज़ में माण्हू हुया उन्हनि जूं अखियूं पिण जेको आहे आलियूं हुयूं। इंतिहाई दुख जी घड़ी में जेको आहे त मां अवांखे ॿुधाईंदो थो हलां त हिन वक़्तु जेको आहे त बाबू सरफराज के मिट्टी माओ हवाले कयो वियो आहे। जी ठीक है, मुझे मेहरबानी राजा असगर अपडेट करना।